अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद की हूंदा सभु ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। वीडियो ॾिसण खां पहिरियां सिंधी प्रोडक्शन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सब्सक्राइब करण सां जेको बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे वीडियो जे तरफ़। दोस्तों, सिंध जो ख़ूबसूरत फ़नकार नगमा नाज़ अस्सलाम वालेकुम। ॿियाली जिते मां आहियां सिंगर नगमा नाज़। सभिनी लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे त ॾिसण ऐं ॿुधण न विसारींदा। थैंक यू सो मच। नगमा नाज़ केरु आहे? नगमा नाज़ कहिड़े शहर में रहंदी आहे? नगमा नाज़ छा वाकई ऐश परस्त औरत आहे? नगमा नाज़ छा नाइट बुकिंग ते हलंदी आहे? नगमा नाज़ आख़िर एतिरो छो सिंध में मशहूरु थियो? फुल वीडियो ॾिसण खां पहिरियां चैनल खे शेयर ज़रूरु कंदो। दोस्तों, नगमा नाज़ सिंध जो ख़ूबसूरत फ़नकार इन लाइ सॾियो वञे थो छा वाकई नगमा नाज़ नाइट बुकिंग ते हलंदी आहे? काफ़ी यूट्यूबर ग़लति वीडियो ठाहे हिन मिसकीन औरत खे बदनाम करणु चाहिनि था। दोस्तों, छा वाकई नाइट ते हलंदी आहे या कंहिं कमेंट सेक्शन में असांखे जवाबु ज़रूरु ॾींदा। नगमा नाज़ छा मशहूरी जे पोयां कंहिंजो हथु आहे? अदा वकील मीराणी जी जेका प्रोडक्शन आहे। कुझु साल पहिरियां नगमा नाज़ सिंध जो मशहूरु शाइर सईद शागर शाह जे पोयां हिन वक़्तु कंहिंसां गॾु आहे। वीडियो पसंदि आयो हुजे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। मिलंदासीं हिकु न्यू वीडियो सां गॾु। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।